मुझो नालो सिकंदर अली जूणे जो है। मां जीए शाह नूरानी पैनल जो सदर आहियां ऐं जेका ये इलेक्शन थी 30/11 ते उन में असांजो ग्रुप बीठो हुयो ऐं असांखे दोस्तनि ऐं कुझु जेके आहिनि ऑफिसर लम्स जा हुया उन्हनि असांखे बीहण न छॾियो। हालांकि असांजो कोर्ट मां भी आर्डर थी वियो हुयो त जेको आहे सो तव्हां बीह बि सघो था, वोट बि ॾेई सघो था, पर इहा मिली भगत उन्हनि करे ऐं असांखे बीहण न छॾियऊं। पोइ असांजो ग्रुप बीठो हुयो पर 469 वोट असांजे ग्रुप खया आहिनि ऐं खटे त ॿियो ग्रुप पियो आहे पर उहो माना ऑफिसरनि जी कच्छ में वेठो आहे ऐं उहो को बि कमु मुलाज़िमनि जो कराईंदो कोन ऐं मुलाज़िमनि जी उमेद असां सां ई आहे। ऐं असां अॼु पंहिंजे ग्रुप जी हीअं मीटिंग कई आहे ऐं 20 पॉइंटनि ते असां चार्ट ऑफ डिमांड वाइस चांसलर लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी खे ॾियूं था ऐं 15 ॾींहंनि जो उनखे असां टाइम ॾींदासीं। जेको ही असां चार्ट ऑफ डिमांड ॾींदासीं उन खां 15 ॾींहं पोइ माना टाइम हूंदो ऐं पोइ असां जेकॾहिं न थियो को बि कमु त पोइ असांजो एहतजाज माना हूंदो ऐं उन खां चार्ट ऑफ डिमांड ॾियण खां पोइ असां सभिनी डिपार्टमेंटुनि में वेंदासीं ऐं सभिनी मुलाज़िमनि सां माना आगाही जेका आहे उहा ॾींदासीं उन्हनि खे ऐं उहा मुहिम असां हलाईंदासीं ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त वाइस चांसलर हीअ असांजा जाइज़ हक़ सभिनी मुलाज़िमनि जा हल करे ॾींदो। जेकॾहिं न हल न थींदा त पोइ असांखे पंहिंजो हक़ वठण जे लाइ रोडनि ते बि निकिरणो पवंदो ऐं हिन चार्ट ऑफ डिमांड जूं असां जेके बि कापियूं आहिनि सभिनी इदारनि खे माना मोकिलींदासीं। असां उहो लिखियो आहे हिन में ऐं सभिनी इदारनि खे असां मोकिलींदासीं छो त असांजो कमु नाजाइज़ या लिकियल छुपियल कोन्हे को, हर शइ असांजी माना ओपन आहे। पहिरीं बि असां ओपन सदाईं कमु कयो आहे ऐं मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ असां माना विड़िया आहियूं ऐं हाणे बि असां मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ रोडनि ते बि निकिरंदासीं ऐं ॿियो बि जेको कुझु करिणो पियो उहो करे वठंदासीं।